नहमदुहु व नसल्ली व नसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। प्यारा दोस्तों, अब्दालन यानी अल्लाह जे नेक वलियन जो एक ख़ास तबक़ो आहे अब्दाल। उन्हनि में नालो लिखाइण जो एक बेहतरीन तरीक़ो अवां दोस्त जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। उन खां अॻु में अवां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अवां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तों, हज़रत सैयदना मारूफ़ करख़ी रहमतुल्लाहि ताला अलैहि फरमाइनि था त जेको माण्हू हर रोज़ ही कलिमात पढ़े यानी अल्लाहुम्मा अरहम उम्मत मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी ए अल्लाह उम्मत मुहम्मदिया ते रहम फरमा, त अल्लाह पाक उनखे अब्दालन में लिखी छॾींदो आहे। त प्यारा दोस्तों, अब्दालन में नालो लिखाइण जो बेहतरीन तरीक़ो जेको मूं अवां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कयो ऐं हिन वीडियो खे अॻियां शेयर कंदा ताजो ही नुस्ख़ो ॿियनि मुस्लमाननि ताईं आसानी सां पहुची सघे। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। प्यारा दोस्तों, ही हुई अॼु जी मुख़्तसिर मालूमात जेका मूं अवां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में अवां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।